बिलावल भुट्टो ज़रदारी जी मौलाना फजल रहमान जी राइश का आमद। बिलावल भुट्टो ज़रदारी जी मौलाना फजल रहमान सां मुलाकात। बिलावल भुट्टो ज़रदारी मौलाना फजल रहमान विच में आईनी तरमीम ते मुशावरत। सिंध काबीना माहवार 37,000 रुपया उजरत मुकर्रर करने की मंजूरी ॾेई छॾी। सिंध पब्लिक सर्विस कमीशन के रूल्स में तरमीम मंजूर। तरमीम तहत इम्तिहान पास कंदड़नि की वेटिंग लिस्ट ठाहिण की गुंजाइश पैदा कई वेंदी। काबीना वज़ीर आज़म के वुमेन एम्पावरमेंट पैकेज में शामिल थियण की मंजूरी ॾिनी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त सिंध के मुख़्तलिफ़ ज़िलनि में डी केयर सेंटर क़ाइमु कया वेंदा। बिजली की विर्छ कंदड़ कंपनियों बिल न मिलण या लाइन लॉसेस के बहाने पूरो फीडर बंद करे छॾनि थियूं। बिजली कंपनियुनि लाइन लॉसेस या टेक्निकल लॉसेस जो बार इलाइक़े जे माण्हुनि ते नथो विधो वञे। इस्लामाबाद पुलिस जो पघारूं पंजाब पुलिस बराबर करने जो ऐलान। इस्लामाबाद ते बार बार लश्करकुशी कई पई वञे। फसादन की ख्वाहिश हुई त लाश किराया वञनि। साज़िशी टोलो चाहे तो मुल्क में फितनो फसाद हुजे। इस्लामाबाद में तकरीब के खिताब कंदे वज़ीर आज़म जो चवण हो त इस्लामाबाद ते का करण मुल्क जो इमेज ख़राब करण आहे। एक जथे मुल्की तरक्की के रोकण की कोशिश कई। 2014 में तमाशे जे करे चीनी सदर के दौरो मुलतवी करणो पियो। फसादी डी चौक तां हटण लाइ तैयार न हुआ, उन करे चीनी सदर के दौरो मुलतवी करणो पियो। हुक्मरान धुर समेत पार्लिमानी जमायत आईनी तरमीम बाबत पंहिंजा मसवदा ख़ास कमेटी में पेश करे छॾिया। खुर्शीद शाह जी सदारत हेठ आईनी तरमीमुनि बाबत मुशावरत लाइ पार्लियामेंट जी ख़ास कमेटी जे इजलास में पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ख़ास तौर ते शरीक थियो। इजलास में पीपल्स पार्टी, नून लीग, JUI ऐं PTI पंहिंजा मसवदा पेश कया। सुभाणे 12 वॻे इजलास ॿीहर तलब। आईनी तरमीमुनि बाबत मसवदनि ते वीचारियो वेंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इजलास में मूं मौक़िफ़ वरिजायो हो त सभिनी सां गॾिजी हलणो आहे। पीपल्स पार्टी पंहिंजो ड्राफ्ट पेश करे अवामी भलाई ऐं ख़िदमत लाइ कानून साज़ी कई पई वञे। JUI सरबराह मौलाना फजल रहमान चयो आहे त हुकूमत पहिरियों भेरो पंहिंजो ड्राफ्ट शेयर कयो आहे। हाणे ॾिसिजे त ॻाल्हि किथे थी पहुचे। पीपल्स पार्टी जूं तजवीज़ूं बि साम्हूं आहिनि। JUI ऐं पीपल्स पार्टी में ड्राफ्ट ते मुशावरत कई वेंदी। कोशिश आहे त इत्तफ़ाक़ी राय पैदा थिए। चीफ जस्टिस इंटर पार्टी केस में PTI जे इल्तिवा घुरण खे ईंगाइण जो टेक्स स्टार्ट करार ॾेई छॾियो। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा PTI जे इंटर पार्टी इलेक्शन केस में जे फ़ैसिले ख़िलाफ़ नज़रसानी दरख़्वास्त ॿुधण दौरान रिमार्क्स ॾिना आहिनि त दुलारी इंटर पार्टी चूंडनि खे बेट जे निशान वारो केस ठाहे छॾियो। दुलारी पहिरियां अदालती फ़ैसिलो पढ़नि पोइ तनक़ीद कनि। PTI पारां इल्तिवा घुरण देर वारी चाल आहे। केस मुलतवी कयूं था, घटि में घटि सच त ॻाल्हायो वञे। खिते में अमन ऐं ख़ुशहाली लाइ पुरज़म आहियूं। पाकिस्तान ऐं तुर्कमानिस्तान विच में गहरा ऐं दोस्ताना लाॻापा आहिनि जेके एतिराम, अक़ीदे, बहितर ऐं पुरअमन मुस्तक़बिल जी गॾियल वीज़न ते ॿधल आहिनि। सदर आसिफ अली ज़रदारी जो इश्काबाद में आलमी फोरम खे ख़िताब। चयाईं बहितर इलाइक़ाई राब्तनि सां सक़ाफ़ती इक़्तिसादी सेकार खे मज़बूत बणाइण में मदद मिलंदी। आलमी फोरम में शिरकत सां ॿिन्ही मुल्कनि जा लाॻापा वधीक मज़बूत थींदा। फोरम मुनक़िद कराइण ते तुर्कमानिस्तान खे मुबारकबाद ॾियूं था। मखतूम गुली फरागी जी शाइरी रहनुमाई, तहरीक ऐं इतिहाद जो एहसास ॾियारींदी आहे। मखतूम गुली पंहिंजी हयाती तुर्कमानिस्तान जे अवाम खे मुतहद थियण जी ख़्वाहिश लाइ वक़्फ़ करे छॾी। आसिफ अली ज़रदारी खिते जी क़यादत खे ॻाल्हि ॿोल जो मौक़ो फ़राहम करण ते तुर्कमानिस्तान जे सदर जी वाखाण कई। पाकिस्तान जो दौरो ॿिन्ही मुल्कनि जे लाॻापनि में वधीक इज़ाफ़े जो सबबु बणिजंदो। दौरे दौरान मुआहिदनि ऐं मुफ़ाहिमत जी यादाश्तनि ते सहियूं कयूं वयूं आहिनि। सऊदी जे सीड़पकारी वारे वज़ीर ख़ालिद बिन अब्दुल अज़ीज़ जो पाक सऊदी बिज़नेस फोरम खे ख़िताब। चयाईं वापारी वफ़द विच में मुलाक़ातूं असराइतियूं साबित थियनि थियूं। पाकिस्तान जी आला क़यादत सां ख़ुशगवार मुलाक़ातूं थियूं। कराची में NA 231 मलीर जे चयन पोलिंग स्टेशन ते वोटनि जी ॿीहर ॻणप दौरान जहिड़ो ॻुट ॿधल माण्हू रीजनल इलेक्शन कमीशन ऑफिस में दाख़िल थी वोटनि जा भरियल बोरा खणी फरार थी विया। वाक़िए बाद इंतज़ामिया, पुलिस ऐं रेंजर्स तलब करे वरिती। रीजनल इलेक्शन कमीशन जी ऑफिस ॿाहिरां सिक्योरिटी सख़्त कई वई। NA 231 ते आम चूंडनि में पीपल्स पार्टी उम्मीदवार हाकिम बलोच कामयाबी माणी हुई। संदसि मुक़ाबले में PTI जे हामी उम्मीदवार खे शिकस्त मिली हुई।
हकीम बलोच 43,634 वोट खया ऐं मुखालिफ उम्मीदवार ख़ालिद महमूद 43,245 वोट खया हुआ। इलेक्शन कमीशन ॿीहर ॻणप दौरान छेड़े जो नोटिस वरितो। बैलेट पेपर फुर करण ऐं साड़ण वारे वाक़िए में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई जी हिदायत। सिंध जो अवाम इरसा एक्ट में तरमीम ऐं सिंधु ते नौंनि किनालनि ते क़बूल न कंदो। सिंध जे अमन अमान खे हथ वठी तबाह कयो वियो आहे। ला क़ानूनर जो सुप्रीम कोर्ट नोटिस वठे वसीलनि जी फुर लुट कई पई वञे। साज़िश तहत सिंध जे नौजवाननि खे नशे तरफ़ धिकियो वियो आहे। हैदराबाद में अवामी तहरीक पारां वसीला बचायो सिंध बचायो कॉन्फ्रेंस खे अॻवाननि जो ख़िताब। मीरपुर माथेलो में शहीद थियल सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जे क़त्ल केस जी ॿुधणी। शहीद सहाफ़ी जा वारिस वकील जांच ऑफिसर ऐं जवाबदार धुर दहशतगर्दी टोड़ वारी अदालत में पेश। केस जी जांच मुकमल न थियण ते जांच ऑफिसर पारां मोहलत ॾियण जी इस्तदा। एसएसपी तनवीर तुनियो चयो आहे त केस अदालत में हली रहियो आहे। जांच जल्द मुकमल कई वेंदी। फरियादी धुर जे वकील मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त केस जो चालान 90 ॾींहनि में बि पेश नाहे कयो वियो। जांच बहाने केस ख़राब करण जी कोशिश कई पई वञे। अदालत जांच मुकमल न थियण ते कावड़ जो इज़हार कंदे ॿुधणी 25 अक्टूबर ताईं मुलतवी करे छॾी। इंग्लैंड पाकिस्तान के मुल्तान टेस्ट में शिकस्त ॾेई छॾी। इंग्लैंड पाकिस्तान के इनिंग्स में 47 रन्स ते शिकस्त ॾिनी। पाकिस्तान ॿी इनिंग्स में 220 रन्स ते ढेर थी वई। सलमान आगा 63, आमिर जमाल 55, सऊद शकील 29 ऐं साइम अयूब 25 रन्सूं ठाहे सघिया। कराची के मुख्तलिफ इलाइक़नि में बरसात मौसम खुशगवार थी वई। गुलिस्तान जोहर, औरंगी टाउन, शाहराह फैसल, राशिद मनहास रोड समेत ॿियनि इलाइक़नि में वसकार हो। शहर में बरसात पवण बाद गर्मी जो ज़ोर टुटी वियो। धरती टीवी तुंहिंजा मेला सदाईं पिया मचनि। सिंध जा चैनल तुंहिंजा मेला सदाईं पिया मचनि। तुंहिंजा मेला सदाईं पिया मचनि। हो तोखे मारुनि जूं दुआऊं आहिनि। तुंहिंजा मेला सदाईं पिया मचनि। तोखे मारुनि जूं दुआऊं आहिनि। ऐं तफ़रीह रंगनि सां भरपूर धरती मेगा फैमिली फेस्टिवल कुछ देर में शुरू थींदो। इब्तिदा जी रंगारंग तक़रीब शाम धारे हैदराबाद जे रानी बाग में थींदी। तैयारियूं मुकमल थी वयूं। पंडाल में औरतुनि ऐं मर्दनि जे वेहण लाइ धार बंदोबस्त थियल। 3 ॾींहनि वारे मेगा फैमिली फेस्टिवल में हूंदा तफ़रीह जा अनेक मौक़िया। नाले वारा फनकार कंदा सुरनि जी वर्खा। हैदराबाद ऐं भर पासे जो अवाम फेस्टिवल में शिरकत लाइ आतो।